अस्सलाम वालेकुम संगत जी, मां ट्राई कया मिनी व्लॉग ठाहिण जी। अॼुकल्ह ट्रेंड हले पियो त अगरि पसंदि अचेव लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो। तव्हांजे करे सुबुह जो मां गर्मीअ में वञा थो, सभ खां पहिरियों वॾे भाउ खे दुकान ते छॾणु। हुनखे दुकान खां छॾण खां बाद में जेको मां वापसी ईंदो आहियां घर, थोरी देरि रेस्ट कंदो आहियां, छो जो मुंहिंजो इवनिंग में अॼु एग्ज़ाम आहे। त अहिड़ी गर्मी में यार असां नवां बि ॿार काॾे ॿाहिरि निकिरूं, बसि ईअं ई 120 जी स्पीड ते जहाज़ वांगुरु निकितासीं बाइक ते। वहीं अॻे आहे बॉइज़ हॉस्टल ऐं गवर्नमेंट हाई स्कूल। हे हिन जी कंडीशन अहिड़ी आहे जो असांजे प्राइवेट स्कूल में न पुॼनि। त ईअं ई असां क्रॉस कंदे दुकान ते पुॻासीं। हे स्टोर रूम न आहे बल्कि दुकान ई आहे। सभ खां पहिरियों हिन मां लॉक खोलिया। हिकु लॉक खोलण खां पोइ यार हिनखे चेक कयूं त ॿियो बि लॉक आहे सेफ्टी खां, उहो बि हुनखे ओपन कयोसीं। दुकान मथे कयो, हुन जे बाद में हिन में एंटर थियासीं। जीअं ई जो हिन में एंटर थियासीं असां अची में थोरी देरि लाइ चेयर ते वेही ॾिसूं, मज़ो त वठूं नी। त ईअं ई वेठुमि ऐं सदोरो पियो एल कूलर पियो। मां हलो यार हिनखे थोरो साइड कयूं था। हुन खां बाद में मां रवानो थियुमि पंहिंजे घर जी तरफ़ 120 जी स्पीड ते, ईअं चौथे गियर में छिकी वियुमि बाइक खे। हुन खां बाद में जीअं स्पीड सां मां वरी वियुमि, उन स्पीड सां वरी मां वापसी कई, छो जो मुंहिंजी माइक जेको आहे दुकान ते ई रहिजी वई। ज़रूरु कयुमि छो जो अचां मूंखे वीडियो शूट ते बि वञिणो हुयो। मुंहिंजो माइक पंहिंजे जेको आहे चार्ज करे छॾियां, ईअं न विझे अध में धोखो ॾिए असांखे। त ईअं वरी मां वापसी चौथे गियर में बाइक खे पुॼायो पंहिंजी घर जी साइड। वॾनि पहाड़नि तो क्रॉस कंदे कंदे अची मां पुॻुमि। अची पुॼण खां बाद में सभ खां पहिरियों मां कमु कयो, पंहिंजो जेको माइक आहे उहा रखी चार्जिंग ते। मां एतिरो व्लॉग हाली फ़िलहाल ठाहियो आहे।